अंडा वठो गरम गरम अंडा वठो हली अचो। इन हमरा के शायद खबर न है तो अंडन में हीरा मौजूद आहिन। का न का गेम क्या थो। ओ भाऊ अंडन जो छा रेट लाती बीठो आ तू? अदा हिक अंडो 5000 रुपए जो आहे। हाँ 5000 रुपए में हिकड़ो अंडो एतरो महंगो? अंडा मुर्गी दिना या तू दिना? अडा वठना थी वठ न त वञ हितां। मां ग्राहकनि सां ज्यादा बहस न कंदो। दुकानदारा घणी कावड़ ना कर मूंसां। मां अंडो वठां थो तोखे पैसा ॾियां थो। हे वठ भाऊ 5000 रुपयो। मोगा हितां हाणे निकरण वारी कर पेर ड्रा। भारारी दुकान ता अंडा वठूं था ना उनमें हीरा निकरदा आहिनि। दुकानदार के खबर ही न है। ये ना कहीं बे के वनी खबर लगे एतरे ताईं मां घरां पैसा खणी अचां सॼा अंडा मां पाण थो वठांस। मां करोड़पति थी वेंदुमि। हाँ भराई दुकान में अंडन मु हीरा निकरन था। इहो कीअं थी सघे थो? हल त हली ॾिसूं था। लगे थो त शिकार जार में फांसी आहिनि। हाणे मज़ो थींदो। गरम अंडा वठो। भाऊ असां अंडा वठणा आहिनि। ये अंडा चेक करूं देसी आहिनि या फार्मी आहिनि? हाँ हिन दुकान वारे अंडन में वाकई हीरा आहिनि। हाणे लगे थो पांजो गरीबी जो दौर खत्म थी वेंदो। हाणे पाण अमीर थी वेंदासे। जिते ताईं वो गंजो पैसा खणी अचे पाण ईअं कंदाऊं ऐं सॼे अंडा वठी वठंदाऊं। हाँ छो न। दुकान वारा अंडो हिकिड़ो घणे जो आहे इहो? भाई हिकिड़ो अंडो 5000 जो आहे। हाँ 5000 रुपए हिकिड़ो अंडो? एतिरा महांगा अंडा केरु ॾींदो आहे? होश कर कुछ। अंडे जो रेट इहो आहे। वठण तो वठो न त पेट ड्रायो तो। ॾे ख़बर अंडा ये पाण वठूं सभी। हा वठ न। इहो ॿुधा दुकान वारा हे समूरा अंडा घणे जा आहिनि? ये समूरा अंडा 70000 रुपए जा आहिनि। 70000 रुपए जा सॼे अंडा? हाँ एतिरा महांगा? हेॾे काॾे काॾे वठी वञो? हेॾे ता यार दुकानदार एॾा महांगा अंडा कहीं खड़ो आहे। 70000 रुपए घुरे तो सभी अंडनि जा। 70000 जी कोई ॻाल्हि न आहे। अंडा वठी वठंदा हीरा करोड़नि जा आहिनि करोड़नि जा। अरे जल्दी कयो बेस न कयो। गंजो वियो आहे घरां पैसा खणण इन अची वञे सॼे अंडा न वठी वञे। हाँ पोइ देर छा जी करो था। ॿियो पैसा पोइ वठूं था पाण। वठो। अरे बिटका तो घणा पैसा आहिनि? मारे 20000 आहिनि। तो वटि घणा आहिनि? माॾे बि 20000 आहिनि पुत न। हा ठीकु आहे मां वटि 30000 मां वटि पिया आहिनि। 70000 थी वेंदो। जल्दी करो हलो वठूं था। अचे भाऊ दुकान ना ये 70000 रुपए थी। अंडा दे हाणे समूरा असांखे। हा वठो हे वठो। ॾिठो दुकानदार खे कीअं बेवकूफ़ करे आहियूं। किरोड़नि जा अंडा 70000 में वठी आया आहियूं। हाँ इन अंडनि में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जो 70000 में वठी आया हो? हिन अंडनि में हे हीरा निकरंदा आहिनि हीरा। वाह हिननि में सच्ची में हीरा आहिनि? हाँ भा हिन में वाकई हीरा आहिनि। भाऊ खिले छो तो? भाऊ मुबारक हुजे तव्हांखे। हे हीरा नकली आहिनि। तव्हांखे 70000 रुपयो चूनो लॻी वियो। अरे हे छा हिन में त हीरा ई कोन्हनि। वाकई में दुकानदार असांखे फुरियो। हे त असां ज़ुल्म थियो कार थियो ज़ुल्म। ॾिठो ई शैतानी खोपड़ी जो दिमाग़। हाणे ईअं कर मांखे पंहिंजो हिस्सो ॾे। तू ॿिया अंडा वठी आ मां ॿिया गिराक फसाए थो अचां। मोगे जी मार खबर न चाह।